एतिरे क़दुरु जेके इंसान क़ुरान शरीफ़ जे आवाज़ खे ॿुधणु बर्दाश्त न पिया करनि, उन्हनि इंसाननि जॾहिं क़ुरान शरीफ़ जो मुक़दस कलाम ॿुधो, उहे इंसान जहालत ऐं कुफ़र खां तौबा गाइब थी पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में आया। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ही एहसान ऐं इनक़िलाब खे रब अहकमुल हाकिमीन इन अंदाज़ सां बयान थो फरमाए, उज़्कुरू नेमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदान फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनेमतिही इख़वाना। जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो, इंसान सूद ऐं व्याज खां सवाइ कंहिंखे पैसो न ॾींदो, उहो इंसान तमव ऐं लालच खां सवाइ कंहिंसां भलाई न कंदो हो, उहो इंसान जंहिंजे अंदरि ख़्वाहिश जी ज़िंदगी हुई। हर नौजवान मर्द ऐं नौजवान औरत जी ज़िंदगी ही त असांजी ख़्वाहिश पूरी थिए, निकाह जी पाबंदी लाज़मी न हुई। उन मुआशिरे जे अंदरि शराब उन्हनि इंसाननि जे हर खाधे खां बाद हूंदो हो। उन मुआशिरे जे अंदरि ॾाढो ऐं ताक़तवर इंसान ग़रीब ऐं हीरे इंसान जे हक़ खे खाईंदो हो। लेकिन पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज्जतुल वदा था करनि, उन मौक़े ते महबूब मुस्तफ़ा इंसान ज़ात जे साम्हूं हिकु अजीब लफ़्ज़ था फरमायूं कुल्लु अमरिन मिनल जाहिलियत तहत क़दमय मौजूद। फरमायूं इंसानो जहालत में कुफ़र हो, मां अल्लाह जे रसूल अव्हां खे कुफ़र जी गंदगी खां कढी करे इस्लाम जी तौहीद जी रोशनाईअ में आंदो। जहालत में अव्हां इंसान औरत ज़ात सां ज़ुल्म कंदा हुयो, लेकिन मां अल्लाह जे रसूल उन औरत ज़ात खे इहो तक़दुस ऐं इज़त ॾिनमि जो पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कानत लहू उनसा फरबहा वलम युसिर वलद अलैहा अज़मन लहुल जन्नह। जंहिं इंसान खे वालिदैन खे धीअ थी ऐं उहे वालिदैन पंहिंजे धीअ जी न्याणीअ जी तरबियत कयूं, उनखे तौहीद दीन ऐं इस्लाम जो माहौल ॾिनो शरीयत जो, फरमायो अज़मन लहुल जन्नह, इन हीअ पीउ माउ जे लाइ मां मोहम्मद जन्नत जो ज़ामिन आहे। जंहिं मुआशिरे जे अंदरि औलाद मझां वॾो पुटु पंहिंजी माउ सां जहालत में निकाह कंदो हो, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहालत जे निकाहनि खे ख़तमु करे अल्लाह जे रसूल माउ जो तक़दुस एहतराम इहो ॿुधायो, मन क़ब्बल रिजल उम्मिही फ़कअन्नमा क़ब्बल उतबतल जन्नह। जंहिं इंसान माउ जे क़दमनि खे बोसो ऐं चुमी ॾिनी, ॼण इन इंसान जन्नत जे चौकठ खे बोसो ऐं चुमी ॾिनी आहे। उन अल्लाह जे रसूल माउ सां हुस्न बर्ताव जी अहिड़ी तालीम ॾिनी, सहाबी सॻोरो ख़िदमत अक़दस में अचे थो, मन अबर या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल मां कंहिंसां भलाई कयां? फरमायो उम्मुक माउ जी ख़िदमत कर। ॿीहर उहो सहाबी अर्ज़ु थो करे, मन अब सुम्मा मन, पोइ मां कंहिंजी ख़िदमत कयां? फरमायो उम्मुक माउ जी ख़िदमत कर। टीहर सहाबी अर्ज़ु थो करे, सुम्मा मन, कंहिंजी ख़िदमत कयां? फरमायो उम्मुक माउ जी ख़िदमत कर। चौथे भेरे अल्लाह जे रसूल फरमायो, अबुक तुंहिंजे मथां अबे जी ख़िदमत जो बि हक़ आहे। मुहसिन इंसानियत इंसान ज़ात मां कमज़ोर सिर्फ़ उहा औरत ज़ात हुई। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन औरत ज़ात जा 4 हुकूक ॿुधाया। जेकॾहिं इहा औरत धीअ हुजे त तव्हां तरबियत कयो, तव्हांजे लाइ मां मोहम्मद जन्नत जो ज़ामिन आहे। जेकॾहिं इहा औरत तव्हांजी माउ हुजे त उनजे क़दमनि खे बोसो ऐं चुमी जो ख़िदमत कयो, तव्हांजे लाइ जन्नत आहे। जेकॾहिं इहा औरत तव्हांजे लाइ भेण आहे त उन औरत सां इहो बर्ताव कयो जो मामलात में
वर्से ऐं मिल्कियत में पुट सां गॾु उन जे अबे जी मिल्कियत में वर्सेदार आहे। यूसिकुमुल्लाहु फी औलादिकुम लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। जिथे औलाद जो पुटनि जो अबे जी मिल्कियत में वर्सो आहे उते न्याणीअ जो बि भेण जो बि अबे जी मिल्कियत में हिसो आहे। जेकॾहिं इहा औरत ज़ात घरवारी हुजे त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम ॾिनी अतइमहा मा तअमत वनफ़िक़हा मा नफ़क़त वल्बिसहा मा लबस्त। सहाबीअ खे फरमायो जहिड़ो पाण खाधो खाए अहिड़ो घरवारी खे खाराए, जहिड़ो पाण ते ख़र्च करे अहिड़ो घरवारीअ ते ख़र्च कर, जहिड़ो तुंहिंजो घरड़ो हुजे अहिड़ियूं ज़रूरतूं उन हीअ घरवारी जूं बि हुजनि। हे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम है जो इंसान ज़ात मां उन मज़लूम औरत खे इहो मकान ऐं मर्तबो ॾिनो। मुहसिन इंसानियत जो इहो अख़लाक़ आहे। बनू तय कबीले सां जंग थी थिए, माले गनीमत जो हासिल थिए, कुझु उनजे ख़ानदान जूं औरतूं ऐं इंसान क़ैद था थियनि। उन हातिम ताईअ जी धीअ मुहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत अक़दस में अचे थी, अल्लाह जा रसूल अव्हांखे ख़बर है मां कहिड़े इंसान जी न्याणी आहियां। महबूब मुस्तफ़ा फरमायो तारीफ़ करा। उहा नौजवान न्याणी पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत अक़दस में तारीफ़ थी कराए, मुंहिंजो अबू हातिम इंसान ज़ात सां भलाई कंदो हो, मुंहिंजो अबू हातिम कोताक बैठक ते खाधो हलंदो हो, मुंहिंजे अबे हातिम ताईअ पाड़े सां सुहिणो बर्ताव कंदो हो, मुंहिंजो पीउ उहो हातिम ताई ग़रीब ऐं मज़लूमनि सां हमदर्दी कंदो हो। जॾहिं हुन न्याणीअ इहो दास्तान ॿुधायो, मुहसिन इंसानियत पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन न्याणीअ खे त तुंहिंजे अबे में इस्लाम ऐं ईमान वारियूं खूबियूं। इहे त इस्लाम जूं खूबियूं आहिनि त इंसान पाड़े सां सुठो हले, इंसान ज़ात सां भलो हले, इंसान ज़ात सां हमदर्दी करे, इंसान ज़ात सां हुस्न बर्ताव हुजे, बिला तफ़रीक इंसानियत सां सुहिणो रवैयो रखिजे। इहा त इस्लाम जी तालीम है। फरमायो तुंहिंजे अबे में जॾहिं खूबियूं ऐं ख़सलतूं ईमान इस्लाम वारियूं आहिनि, मां मुहम्मद तुंहिंजे अबे जे खूबियुनि ऐं ख़सलतुनि जे करे तोखे आज़ाद थो कयां। चए अल्लाह जा रसूल, मुंहिंजो भाउ अदीयो जेको बनू तई जे ग़ज़वे खां बाद ॿाहिरि शाम जे तरफ़ हलियो वियो, कुझु मुंहिंजा रिश्तेदार क़ैद में आहिनि। अॼु न्याणी अव्हां जी ख़िदमत में उन्हनि जे लाइ सिफ़ारिश थी करे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जे रसूल उन्हनि खे आज़ाद कयो। फरमायो तुंहिंजो बिरादर भाउ अदीयो किथे आहे? फरमायूं जॾहिं तव्हांजे अबे जूं इहे खूबियूं हूं, महबूब मुस्तफ़ा अदीअ जी भेण खे उठ सां गॾु सामान ॾेई करे फरमाइनि था हे तुंहिंजे भाउ अदीअ जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ां खाधो ख़ुराक आहे। जॾहिं अदीअ जी ख़िदमत में उन जी भेण उहो मुहम्मद मुस्तफ़ा जो हदियो ऐं उहो सामान ख़िदमत अक़दस में पेश थी करे, भाउ अदीअ पुछे थो कंहिं तोसां हेॾो हुस्न बर्ताव कयो? चए हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न बर्ताव कयो आहे। अदीअ महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत अक़दस में पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ हसन खे ॾिसी क़ल्ब भरे मुस्लमान थो थिए। इंसान ज़ात सां हुस्न बर्ताव। अॼु तव्हां असां जंहिं मुआशिरे जे अंदरि रहूं था, टीवी ते ॾिसंदो अजीब अजीब लेक्चर आहिनि, दुनिया जे अंदरि ॾिसंदो त इंसान कपिड़ा त सुठा थो पाए, खाधा त सुठा थो खाए, दस्तरखान अजीब अजीब विछायल आहिनि, सुवारियूं वॾियूं उम्दा आहिनि, इंसाननि वटि ख़ुशामती अल्फाज़ आहिनि, लेकिन इंसान ज़ात ते रहम नाहे। इंसान ज़ात ते रहम नाहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अन्नासु अयालुल्लाहि फ़अहब्बु अन्नासि इलल्लाहि मन अहसन इला अयालिहि। इंसान अल्लाह जे छांव में आहिनि, रब खे उहो बानो प्यारो आहे जेको इंसान ज़ात सां हुस्न बर्ताव रखे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहिनि। मदीना तय्यबा जे अंदरि
हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे हिस्से में हिकिड़ी पोड़ी जी ख़िदमत आहे, लेकिन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं जॾहिं उन जी ख़िदमत खां हाज़िर था थियनि त हज़रत उमर साईं खां पहिरियां उन पोड़ी जूं ख़िदमतूं थियल आहे। दिले में पाणी भरियल आहे, घर में बुहारी ॾिनल आहे, उन जो घर साफ़ सुथरो आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन खे ख़्यालु थियो त केरु आहे जेको मूंखां पहिरियां इन पोड़ीअ जी ख़िदमत थो करे। असुर जे वेले अचनि था, ॾिसनि था त हिकिड़ो इंसानु उन जे चहिरे ते निक़ाब ऐं ॿुट आहे। हज़रत उमर साईं दरवाज़े ते बीहनि था। जॾहिं उहो ख़ादिम ॿाहिरि निकिरे थो, हज़रत उमर साईं हथ खां वठनि था, फरमायो केरु आहे? जॾहिं उन जे पंहिंजे चहिरे तां निक़ाब ऐं ॿुट लाथी मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे। इंसानो इहा कंहिं अहिड़ी तरबियत कई, इहा पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी तरबियत कई। इंसानियत मुहम्मद मुस्तफ़ा जे उन सीरत तय्यब में आहे। दीन इस्लाम जहिड़ो को मज़हब ई कोन्हे। इस्लाम मुसलमान जो तारुफ़ इहो करायो, अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून बिल लिसानिही व यदिही। मुसलमान उहो आहे जेको ज़ुबान ऐं हथ सां कंहिं इंसान खे न ईंदे। अॼु तव्हां असां नज़र कंदासूं टेलीविज़न ते हिकिड़ा मश्किरे जा प्रोग्राम थींदा आहिनि, सियासतदाननि जी बेहुरमती थींदी आहे, इंसाननि ते चोट ऐं ठठोल कई वेंदी आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो कयो, फरमायो ला तहक़ुर अख़ाक, पंहिंजे भाउ इंसान जी तहक़ीर न कर। अल्लाह जे रसूल मनो कयो त ख़बरदार इहा यूरोप जी गंदगी आहे जंहिं इंसाननि जे मुआशिरे खे आज़ादु करे छॾियो। त इंसान मुआशिरे जे अंदरि एतिरो आज़ादु थियो जो ज़ुबान जो बि आज़ादु आहे। हालांकि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, इंसान जी ज़ुबान मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। इंसान जेका बि गुफ़्तगू करे थो उन जे मथां अल्लाह जे रहमत जो फ़रिश्तो आहे। क़यामत जे ॾींहुं इंसान खां दरे दरे जे लफ़्ज़ जो हिसाब थी। इंसानो अॼु तव्हां असांजो मुआशिरो किथे पहुतो आहे? मजलिस में वेहो ज़ुबान आज़ाद, कचहरी में वेहो ज़ुबान आज़ाद। अॼु जेकॾहिं तव्हां असां जंहिं इस्लामी रियासत जे अंदरि रहूं था, उहो इमरान ख़ान जेको बज़ाहिर वज़ारत उज़्मा जे अहम मनसब ते आहे, लेकिन ज़ुबान दराज़ी में केतिरो बदअख़लाक़ आहे। जंहिं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे लफ़्ज़नि खे सही अदा त न कयो, लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जी मुक़द्दस जमात सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जेके दीन इस्लाम जो मेयार हक़ आहिनि, अॼु उन्हनि सहाबा इकराम जे मथां लब दराज़ी ऐं गुस्ताखी कई आहे। लब दराज़ी ऐं गुस्ताखी कई आहे। ज़ुबान जी आज़ादी आहे। पूरी उम्मत मुस्लिम जी दिलादारी थी, सिर्फ़ उलमा जी दिलादारी न थी आहे, उम्मत मुस्लिम जी दिलादारी कई आहे। सहाबा इकराम कहिड़ा मुक़द्दस इंसान आहिनि। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लौ अनफ़क़्तुम मिस्ल उहदिन मिन ज़हबिन मा युमासिलु मुद्द अहदिन मिन असहाबी। फरमायो मुंहिंजा उम्मतियो मुसलमानो, तव्हां उहद जबल जेको एॾो वॾो सोन जो अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कयो, तव्हांजे मदे मुक़ाबिल मुंहिंजो सहाबी मुद्द अहदिन मिन साइन, पोइ साहब कणक जा बसेर अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे, मुंहिंजे सहाबीअ खां बाद ताबई तबो ताबई, आलिम या मुहद्दिस, केॾो बि वॾो सखी या मुजाहिद, केॾो बि इंसान हुजे, उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे, महबूब मुस्तफ़ा फरमायो मुंहिंजे सहाबीअ जे ॿिनि सेरनि कणक जे बराबरि आहे। छो? वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहु दीन। अल्लाह सां ई फरमायो तव्हांजो अमल उहो क़बूल आहे जेको इख़लास सां, दिल जे इख़लास सां हुजे, अल्लाह जी रज़ा मतलूब हुजे। जेतिरो इख़लास सहाबा जे क़ल्ब जे अंदरि हो, पोयनि इंसान जे अंदरि उहो इख़लास कोन्हे। मुसलमानो, इख़लास में सहाबी सगोरा तोखां मूंखां वधीक कामिल मुकमिल आहिनि। इबादत में तोखां मूंखां वधीक कामिल मुकमिल आहिनि। तव्हां असांजी इबादत जो मेयार सहाबी आहिनि। तव्हां असांजी ज़िंदगी में
उन्हीअ मुआशरती ज़िंदगी जो मेयार मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो असहाबी कन नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। मुंहिंजा सहाबी सितारनि वांगुरु आहिनि, हिकिड़े सहाबी जी तव्हां इत्तिबा पैरवी कई तव्हांखे हिदायत जो रस्तो मिलियो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो उहो वक़्तु ईंदो जो जॾहिं मुस्लमाननि जा लश्कर इस्लाम जी फुतूहात जे लाइ निकिरंदा, उन्हनि लश्करनि में हिकिड़ो मुंहिंजो सहाबी हूंदो। मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो मुंहिंजे सहाबीअ जे करे रब इस्लाम खे फतह ॾिनी, इस्लाम खे फतह ॾिनी। सहाबी सगोरा कहिड़ा मुक़दस इंसान आहिनि, उहे बरगुज़ीदा इंसान आहिनि जेकॾहिं ग़ज़वात जो शहादत जो शौक़ु पिया रखनि, अल्लाह जा फ़रिश्ता उन खे गुस्ल पिया कराइनि। हज़रत हंज़ला रज़ियल्लाहु अन्हु उहद जी जंग में नओं शादीशुदा घोट आहे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते लब्बैक करे अचे थो, लेकिन हंज़ला जनाब जी हालत में आहे। उन जी घरवारी सहाबा जी ख़िदमत में अचे थी, सहाबी मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में अर्ज़ु था करनि। महबूब मुस्तफ़ा फरमायो हंज़ला खे गुस्ल जी ज़रूरत नाहे। सहाबा खे फरमायो वञो हंज़ला जे वारनि खे हथु लाहियो त उन जे वारनि मां ताज़ो पाणी चिमंदो। उहो हज़रत हंज़ला मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी जेको दीन ऐं इस्लाम मोहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म ते लब्बैक चई करे पंहिंजी जान खे दीन ते क़ुर्बान थो करे शहीद थो थिए, लेकिन उन्हीअ जे मथे जे वारनि मां पाणी थो टिमे। सहाबा इकराम खे यकीन थो थिए त हज़रत हंज़ला खे रब जे रहमत जे फ़रिश्तनि गुस्ल करायो। हज़रत सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे। मुनाफ़िक़नि टोक टठो लॻे त हिन जो जनाज़ो हलकड़ो आहे, गौरो नाहे, हलकड़ो जनाज़ो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन्ननि मुबारकनि ते मुनाफ़िक़नि जे टोक टठोड़ जा लफ़्ज़ पहुता। महबूब मुस्तफ़ा सहाबा खे फरमायो अॼु सअद बिन मुआज़ जे जनाज़े में सिर्फ़ु तव्हां मुंहिंजा सहाबी कोन्हियो, तव्हां सां गॾु अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता बि आहिनि जेके मुंहिंजे सहाबी हज़रत सअद बिन मुआज़ जे जनाज़े खे कुलो ॾेखारियो। फरमायो इन जे करे जनाज़ो हलकड़ो आहे। इंसानो छा सहाबा जो मक़ाम ऐं मर्तबो आहे। अॼु तव्हां असां मुस्लमाननि जे साम्हूं 22 करोड़ मुस्लमाननि जी आबादीअ जे साम्हूं हिकिड़ो सेकुलर बेदीन तबिको इक़्तिदार ते हावी थी करे ऐं उहो क़ौम खे जॾहिं ख़िताब थो करे त उन क़ौम जी ख़िताब में जाहिर वज़ीर आज़म सहाबा इकराम जे मथां लबकुशाई थो करे, सहाबा जे मथां लबकुशाई थो करे। मुस्लमानो इहा हिन जी ज़ुबान नाहे, इहा यहूदियत जी ज़ुबान आहे, इहा मग़रिब जी ज़ुबान आहे। इन्हनि जे पोयां इन्हनि जी तहदीब, इन्हनि जी परवरिश देखभाल मग़रिब जे अंदरि थी आहे। तंहिंजे करे अहिड़ा माण्हू तव्हां असांजे मथां मुसलत आहिनि। इन जे करे तव्हां असांजे उन्हनि बुज़ुर्गनि जी जमात जमियत उलमा इस्लाम हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जंहिं पंहिंजे जान खे मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्मे नबूवत जे हवाले करे मिलिन मार्च में मुसलमाननि खां अहद वठी करे उन्हीअ इहो पंहिंजो इस्लाम ऐं दीन जो जज़्बो ज़ाहिर कयो आहे त ही इस्लामी जमहूरिया पाकिस्तान मुसलमाननि जो मुल्क आहे। कंहिं अंग्रेज़नि उन्हनि सहाबिन जे बद अख़लाक बद किरदार हुक्मरान जो मुल्क नाहे। हे उम्मत मुस्लिम नामूस रिसालत, नामूस ख़त्म नबूवत ऐं दीन इस्लाम जे मुहाफ़िज़नि जो मुल्क आहे। तंहिंजे करे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब सिज जी रोशनाईअ वांगुरु बबांगे ज़ुहुल पूरे पाकिस्तान जे कोने कोने में हर पाकिस्तानीअ जे कन ते इहो पैगाम पहुचायो आहे त फज़लुर रहमान अहिड़े हुक्मरान खे मुसलत नथो करे। फज़लुर रहमान इन्हीअ जे ख़िलाफ़ मैदान अमल में इस्लामाबाद जे तरफ़ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे। मुसलमानो हिन उम्मत जी इहा ख़ूबी आहे कुंतुम ख़ैर उम्मतिन तामुरून बिल मारूफ़ व तनहौना अनिल मुनकर। अॼु माण्हू चवनि था त तव्हां पंहिंजे मस्जिद में हुजो, मौलवी जो कमु आहे मिंबर ताईं महदूद हुजे, आलिम जो कमु आहे दर्स तदरीस ताईं महदूद हुजे, मुआशिरे जे अंदरि जेका बुराई बद अख़लाक़ी ॾिसो ख़ामोश थी वियो। न, मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत जी इहा ख़ूबी आहे तव्हां नेकीअ जो हुकुम कयो, बुराइनि खां। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
अफदलुल जिहाद कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तानिल जाइर, ज़ालिम बादशाह के हक़ जो कलमो चवणु इहो वॾे में वॾो जिहाद आहे। इन जे करे जमीयत उलमा इस्लाम जे हथनि खे मज़बूत कयो ऐं जमीयत उलमा इस्लाम जे उन्हनि उलमा इकराम सां वाबस्तगी रखो। मुसलमानो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा इकराम जो तक़द्दुस ऐं हिफ़ाज़त हर मुसलमान जो फरीज़ो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह अख़्तारनी वख़्तारनी असहाब फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़दहुम फबिबुग़्ज़ी अबग़दहुम। जीअं अल्लाह साईं मां मुहम्मद खे चूंडियो आहे, ईअं 1,24,000 कमो बेश सहाबी सबूरा रब मां मुहम्मद खे चूंडे ॾिना। ॾिठो त अबू जहल बि हुयो, ॾिठो त वलीद बि हुयो, ॾिठो त उतबा बि हुयो, ॾिठो त अब्दुल्लाह बिन उबय बिन सलूल रईसुल मुनाफ़िक़ीन बि हुयो, लेकिन जेका अक़ीदत ऐं मुहब्बत मुहम्मद मुस्तफ़ा जी उन्हनि सहाबा इकराम जे क़ल्ब ऐं दिलि में आहे, उहा अक़ीदत ऐं मुहब्बत अबू जहल वलीद ऐं उतबे जे दिलि जे अंदरि नाहे। मालूम थियो त हुननि सहाबा जे क़ल्ब जे अंदरि अक़ीदत ऐं मुहब्बत आहे, हेॾे मुनाफ़िक़ीन कुफ़ार जे अंदरि अक़ीदत मुहब्बत नाहे। अॼु तव्हां असांजे दिलनि में सहाबा इकराम मुहम्मद मुस्तफ़ा सां अक़ीदत ऐं मुहब्बत आहे। उन जे करे अहिड़नि बेदीन सेकुलर तबिके जी लबदरावी तोखे मूंखे दिल आज़ारी जो सबबु थी बणिजे। जंहिंजी दिलि में अक़ीदत ऐं मुहब्बत नाहे त उन्हनि जे मथां ॼण जूअ बि कोन थी चुरे। दयूस ऐं बेग़ैरत इंसान बणिजी आहे, जेके इक़्तिदार जी कुर्सीअ जी लालच में अची पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो तक़द्दुस न कनि। कॾहिं इहो इमरान मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत मुबारक ॾाढ़ीअ ते टोक ठको, कॾहिं इन इमरान जी मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़ातमुन नबीयीन लफ़्ज़ जी बेहुरमती, कॾहिं इन इमरान क़ादियानी नवाज़ खे आज़ादी पियो ॾे। अॼु इहो इमरान जेको मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जे मथां लबकुशाई लबदरादी करे पियो। मुसलमानो, एतिरी उम्मत मुस्लिमा कमज़ोर नाहे जंहिंजे करे इहे बेदीन तबिको इस्लाम सां हेॾी मज़ाक़ करे। अॼु जमीयत उलमा इस्लाम इहो अज़म ऐं अहद कयो आहे, अहिड़े सेकुलर बेदीन हुक्मराननि खां हिन मुल्क जी विदारत उज़्मा जी मुक़द्दस कुर्सीअ खे आज़ाद ऐं उनखे निजात ॾियाराइण जे लाइ हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब इस्लामाबाद जे मिलिल मार्च जो हुकुम फरमायो आहे। तंहिंजे करे अॼु तव्हां असां अज़म ऐं इरादो कयो, अज़म ऐं इरादो कयो मुसलमानो, मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी हिफ़ाज़त इस्लामी फरीज़ो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां असां अकाबिरीन ते नज़र रखंदासूं, हज़रत ताज महमूद अमरोटी हिकिड़ो अंग्रेज़ जे साम्हूं बीठो आहे, तव्हां असां उन हीअ हज़रत ताज महमूद अमरोटी जी रूहानी औलाद आहे। हज़रत ख़लीफ़ा अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह हज़रत अमरोटी जो ख़लीफ़ो जमीयत उलमाए इस्लाम जो सदर ऐं अमीर बणिजी सियासत जे मैदान में अंग्रेज़ खे ललकारे छॾियो। हज़रत हमादुल्ला हारिज बि अल्लाह जो वली ऐं क़ुरान जा मुफ़स्सिर ऐं आलिम, लेकिन उन हीअ अंग्रेज़ जे ग़ुलामनि पठुनि जे साम्हूं अची करे तहरीकुनि में हिसो था वठनि, लेकिन उन्हनि हुक्मराननि जूं सख़्तियूं उन्हनि जे मथां को बि असरु नथियूं करनि। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह 1833 जे अंदरि हिंदुस्तान जी धरतीअ में अंग्रेज़ जी हुकूमत आहे। अंग्रेज़ बारूद थो जारी करे, 144 जो कलम थो नाफ़िज़ करे त मुसलमाननि खे जलसे जी इजाज़त न आहे। हज़रत अमरोटी अचनि था, उन्हनि पिंडाल खे केरे करे खुले आम मैदान ते जलसो था करनि। उन ही हज़रत अमरोटी जी तक़रीर में अंग्रेज़ ऑफिसर बि वेहे थो, पूरी हज़रत ताज महमूद अमरोटी जी तक़रीर खे लफ़्ज़ लफ़्ज़ खे लिखे थो, लेकिन अंग्रेज़ खे ज़रूरत नथी थिए त ताज महमूद अमरोटी जे मथां को कलम हलाए। मुसलमानो, तव्हां असां अहिड़नि अकाबिरीन बुज़ुर्गान दीन जी रूहानी औलाद आहियूं, जीअं अंग्रेज़ जे आॾो असांजा अकाबिरीन न झुकिया। अॼु जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब खां वठी अदना जमीयत उलमा इस्लाम जे कारकुन ताईं उन अंग्रेज़ जे ग़ुलामनि यहूदनि जे पठुनि जे आॾो बि असां पंहिंजो कदु झुकाइण वारा आहियूं। तंहिंजे करे जेकॾहिं दीन इस्लाम ते
ये जान हली वजे तो सौदो सस्तो आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में डाची थी अचे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी के फरमाइन था फिलाणो बदवी मुसलमान थियो आहे उनखे वञी खीर जी डाची ॾेई आहे उन जा बच्चा भुखा हूंदा जॾहिं बदवीअ वटि सहाबी सगोरो डाची काहे थो अचे जे मोहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ां हदियो आहे उहो सहाबी महाराणीअ जो रहवासी सहाबीअ खे चए थो ख़बरदार मां मुसलमान उठ ऐं खीर खां कोन थियो आहियां मां कलमो इन खां पढ़ियो आहे इस्लाम कुफर जी जंग हुजे मोहम्मद मुस्तफ़ा मैदान जिहाद में हुजनि दुश्मन जो तीर अचे पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा जे तहफ़ुज़ में बीहां मुंहिंजे गर्दन ते तीर लॻे मुंहिंजी जान मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि में पई हुजे इहा मुंहिंजी तमन्ना आहे ग़ज़वे ख़ैबर जे मौक़े ते उहो बदवी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं यहूदियुनि जे साम्हूं थो बीहे उन यहूदियुनि जो तीर हज़रत उन इहे सहाबी सगोरे बदवीअ खे गर्दन ते लॻे थो उन इहे सहाबीअ जो जनाज़ो शहीद जो मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि जे आलो रखनि था पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर ते मुर्क थी अचे फरमायो लौ अक़सम अलल्लाह ला अबरहल्लाह ही उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे जंहिं जहिड़ा लफ़्ज़ चया हा अर्श वारे रब हिननि जे लफ़्ज़नि खे पूरो कयो हिन जी त तमन्ना इहा हुई त मां उठ ऐं खीर खां मुसलमान कोन थियो आहे मां इन खां कलमो पढ़ियो आहे त मुंहिंजी जान मोहम्मद मुस्तफ़ा जे साम्हूं शहीद थी वञे मुंहिंजे गर्दन ते तीर लॻे नबीअ जे आॾो मुंहिंजो जनाज़ो पियो हुजे फरमायो जॾहिं एॾो रब खे प्यारो माण्हू आहे इन खे मां मोहम्मद जो जुगो ॾिनो वञे अॼु बि असां मुसलमाननि इहो अज़म ऐं अहद कयो आहे त असांजी जान में जान इन जे करे आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जे नामूस रिसालत ते जान त क़ुर्बान करे थी सघे लेकिन अहिड़े दयूस बेग़ैरत हुक्मराननि जी हुक्मरानी असां कॾहिं बि क़बूल नथा करे सघूं इंशाअल्लाह अल्लाह करीम तव्हां असांजे जज़्बनि खे आबाद फरमाए लेकिन मुसलमान जो सभ खां वधीक तवक्कल अल्लाह जी ज़ात आहे सभ खां पहिरियां अल्लाह जी ज़ात ते तवक्कल आहे पोइ दुनिया जा असबाब आहिनि अल्लाह करीम तव्हां असांजे इन हीअ दीनी जज़्बनि खे हमेशह आबाद फरमाए अल्लाह से सहाबा इकराम जी इज़्ज़त ऐं तक़द्दुस तव्हां असांजे क़ल्ब ऐं दिलि में महफ़ूज़ फरमाए अल्लाह से हज़रत क़ाइद मिल्लत इस्लामिया जे इन जज़्बे ऐं सफ़र खे अल्लाह से फतह ऐं नुसरत अता फरमाए अल्लाह से जमीयत उलमा इस्लाम जे क़ाफ़िले खे ख़ैर ऐं आफ़ियत सां पंहिंजे मंज़िल ते पहुचाए अल्लाह सही शरीरनि जे शर हासिदनि जे हसद खां महफ़ूज़ फरमाए रब हिननि नौजवाननि जे महिनतुनि ऐं कावशनि खे क़बूल फरमाए जन नौजवाननि गर्मीअ जी मौसम में हिन हीअ घंटाघर जे रोड ते दीनी इज्तिमा मोहसिन इंसानियत जो इज्तिमा रखियो अल्लाह से इन नौजवान जे कावशनि खे क़बूल फरमाए तव्हां असांजी हाज़िरी खे शर्फ़ क़बूलियत अता फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून या अल्लाह से हिन इज्तिमा खे क़बूल फरमा अल्लाह से हिन नौजवाननि जी महिनतुनि खे क़बूल फरमा अल्लाह से जमीयत तुलबा इस्लाम जे साथनि जो इन कोशिशुनि खे क़बूल फरमा रब साईं जेके असांजा नौजवान सोशल मीडिया ते दीन ऐं इस्लाम खे मीडिया ते फैलाए रहिया आहिनि तबलीग पिया करनि अल्लाह साईं उन्हनि जे महिनतुनि खे क़बूल फरमा अल्लाह साईं जमीयत उलमा इस्लाम जो सायो असांजे नौजवाननि जे मथां हमेशह फरमा अल्लाह साईं हिन स्टेज ते या इज्तिमा में जेके असां सभु मुसलमान हाज़िर थिया हूं सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा अल्लाह से हिन मुल्क रियासत पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह से हिन मुल्क जी हिफ़ाज़त फरमा यहूदियुनि जे पलीद इरादनि खां महफ़ूज़ फरमा अल्लाह से बेदीन हुक्मराननि खां निजात अता फरमा ज़ालिम हुक्मराननि खां निजात अता फरमा अल्लाह से असांखे उहे हुक्मरान अता फरमा जेके क़ौम ते रहम करनि इंसान ज़ात ते रहम करनि जेके इंसान ज़ात सां सुहिणो बर्ताव रखनि जन वटि दीन इस्लाम शाइर इस्लाम जी इज़्ज़त हुजे अल्लाह से हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब खां जमीयत उलमा इस्लाम जे अदना कारकुननि जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह से ख़त्म नबूवत जे मिलिन मार्च खे कामयाबी अता फरमा अल्लाह से हक़ ऐं सचे जे काफ़िले खे फ़तह मुबीन अता फरमा हस्बुनल्लाहु व निअमल वकील फनिअमल मौला व निअमन नसीर व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िहि मुहम्मद व आलिहि व बारक व सल्लम बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा
इस्लाम